ठारूशाह भरिसां नौजवान मुबैना तौर पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो आहे। ॻोठ ख़ान साहिब अली नवाज़ सोलंगी में 22 वरहनि जे नौजवान मुशरफ सोलंगी मुबैना तौर पाण खे गोली हणी आपघात करे छॾियो। इतला ते ठारूशाह पुलिस पहुची नौजवान जो लाश खणाए इस्पताल आंदो, जिते ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो। इस्पताल में नौजवान मुशरफ सोलंगी जे वालिद नूरदीन सोलंगी बयान ॾींदे चयो आहे त संदसि पुट जी 2 महीना अॻु शादी थी ऐं अॼु घरवारी सां अणबणत थियण बाद हुन कावड़ में अची इंतिहाई क़दम खंयो आहे। इन हवाले सां ठारूशाह थाणे ते मुक़रर SHO अशरफ मेमण राब्तो करण ते ॿुधायो त नौजवान जे लाश जो पोस्टमार्टम कराइण खां पोइ मुख़्तलिफ़ रुख़नि खां मामले जी जांच कई पई वञे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। होॾांहुं नौजवान मुशरफ सोलंगी जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो ऐं इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर छांइजी वई। DM सूमरो HSTV न्यूज़ ठारूशाह।